अली हक जो इमाम अली मर्द कलंदर क्या करियो बेठो अली के नथा मञन पीर अनपीर के नथा मञन बेटाई पिणे के था मञो बस कर बोल हां ना सुन चीरिया असा है तरीका असा है कर छोकरा ता वेही रहो ता सिंध ता जड़ा सिंधड़ी अंब बीहंदा मुखे के वेही रहो मुझे मार्केट न केरो उन डी लाड़काने के एसपी माके घुरायो न पंगश मुखे जी छोकरा बन व्हीलिंग छो था कन बन व्हीलिंग समझो ना अगे टायर मथे मोटरसाइकिल जो मथा छोरे जो टायर अगे टायर मथे पोयो टायर मुखे जी छो था कन मुझो लीटर मोटरसाइकिल में आ 2 लीटर छोरे में वने तो कंबर वाले रोड सा 140 के स्पीड में 125 गाड़ी सामो ट्रक अची गई भाई गोडा चट भाई वाला काने अस्पताल बाबा सूर तो खबरदार हजरत अली साईं चाहिए तेरा माला हजे नाले खैरियत पांजे घर में कुछ ना है तब खैरियत तहां का गुरबो न सारू लहन बोझ आयो न फाल वाला तभी खैरियत दियो उन जो अपनी दलील नलको जो पानी खणी में दो कसम तो खुदा जो फाल वारो छा कंदा आयो पानी विझंदा आयो एक दिए न तो बियो छालाए था भी जो एक पानी दे को न बियो छो था विजो इन जे करे था विजो तो घणो दींदो अल्लाह है रखो जे गरीब थी वियो सारियों न लथियूं आहिनि लॉकडाउन लगो पियो आहे मुंहिंजे नाले ते ॾियणु शुरू कयो त मां रब वरी रहमत जा पूरी रहा हाणे मां अमजद खे चयो न अमजद आए कहिड़ो हे त जिब्रील जो भाउ बड़े वाह अमजद बेड़ा 18 नंबर कमरो जन्नत में तुंहिंजो जन्नत जहिड़ो मुंहिंजे पीउ जी हुई खुदा शाबाश नथा ॾियो अमजद खे अञा सारियूं बि न लथियूं वरी लॉकडाउन वरी कोरोना हे ॾींहं त अहिड़ा आहिनि जो तव्हां वटि कुता बि पला मां अॻो पुछो मां सम्झ मुंहिंजी गुरबत सारी बि न लथी आहे कीअं जलसो रखाई अखियुनि में ॻोढ़ा अची वियसि रोई पियो जे रब जो आहे ये थी अलाह बेटा ई तो चए जिन ॾिनो तिन जातो कंहिंजा पैसा मेलनि ते खपनि चोरनि ते खपनि थाणनि ते खपनि मुबारक ते तुंहिंजा 5 रुपया मोहम्मद जे क़ुरान ते बेटा ई तो चए जिन ॾिनो तिन जातो ॿिया मेड़ींदड़ सभई मुठा ॾींदड़ मूं उहे ॾिठा जिन जूं जायूं हिन जन्नत